हुसैन लाए हसन मीर हुसैन लाए रुनोटन टोलन घर माण्हुए जंग में रुए उभते मलकन पखिन पाण पतोड़ियो अज मुंहिंजा लॾिया हो त वञन अल्लाह शहज़ादन सोभूं ॾे सचा धणी या हुसैन या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ज अरिड़हं मुहर्रम अज साईं फ़कीर ग़ुलाम रसूल मंगी साईं डॉक्टर अब्दुल रहीम मंगी साईं महबूब जी लख सलवात पढ़ाई मौला हुसैन जो न्याज़ कयूं अॼो को साईं वारनि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में अली असगर जो वास्तो थी क़बूल ओ मंज़ूर फरमा ग़ुलाम रसूल साईं के साईं डॉक्टर अब्दुल रहीम साईं के अमीर अली साईं के ADPP ग़ुलाम मुस्तफ़ा साईं जे सभिनी पुटनि खे क़यामत ताईं इमाम हुसैन जो वास्तो थी आबाद फरमा आमीन ओ मौला अम्मा सैयदा ज़ैनब जेको करबला खां कूफे खां शाम ताईं सफ़र कयो हुसैन मौला जे लाइ रुअंदी रही उन सैयदा ज़ैनब जे सफ़र जो वास्तो थिए असांखे सिवाय ग़म में हुसैन जे बाक़ी दुनिया जे ग़मनि खां पनाह निजात अता फरमा जंहिं बि अख मां हुसैन जे लाइ घोड़ो वयो आहे ओ मौला जंहिं हुसैन जी आज़ादारी कई हुसैन जे लाइ रुनो उन्हनि जा अली अकबर जो वास्तो थी क़यामत ताईं बच्चा घर नस्लूं आबाद फरमा ओ मौला ए करीम साईं मुश्ताक फ़कीर मंगी साईं खे जेके बि मंगी हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जे बचड़नि खे आबाद फरमा अब्दुल लतीफ़ साईं अब्दुल लतीफ़ बुर्ड़ो साईं जा जेके बि बुर्ड़ा दुआ में शरीक आहिनि सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा साईं हाजी साईं पहवर के शान सुमरो साईं के ओ मौला सेहत दे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला ए करीम जुमले हाकिम अली साईं शेख साईं के जुमले जेके भी दुआ में हथ खई वेठाऊं असां सभिनी खे असांजे बचड़नि खे मौला हर मुश्किलात खां पनाह अता फरमा अल्लाह जेके ग़रीब आहिनि उन्हनि ग़रीबनि जूं ग़रीबतूं दूर फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा ओ मौला हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी